HRJDO न्यूज़ के ताज़ा तरीन अपडेट्स ऐं ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। हींअर रुख़ कयूं था बान सईदाबाद जो, जिथे असांजे रिपोर्टर फैसल शहज़ाद जी रिपोर्ट मुताबिक़ बान सईदाबाद ऐं आसपास में वधंदड़ बदअमनी ऐं मसलसल चोरियुनि जे वाक़िअनि ख़िलाफ़ शहरी सिराप एहतजाज। शहरियुनि ऐं साफ़ियुनि पारां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी जे चेयरमैन काक मोहम्मद लगारी, मंजूर मेंगल, शौकत मरी, GS सिंध महाज जे मालियाती सेक्रेटरी मोहम्मद अयाज सोलंकी, जुल्फकार मेंगल, निज़ामुद्दीन गंबर, मुज़फ़र खोखर, यासिर शोरो, आदम मेंगल, मोहम्मद हनीफ शाहाणी, मोहम्मद अली मेमून जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढे शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जो गश्त कयो ऐं बाद में बान सईदाबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाजी धरणो हयो। उन मौके ते शहरनि ऐं साफ़ियुनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त शहरनि में मक़ामी पुलिस जी गफ़लत सबबि फुरनि ऐं चोरनि रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मुज़ाहिरीन जो वधीक चवणो त साफ़ी आदम मेंगल जी मोटरसाइकिल ते सहाफ़त मथां हमिलो आहे। वधीक साफ़ियुनि चयो त असां साफ़ियुनि खे चोरनि ख़िलाफ़ आवाज़ उथाइण ते दॿाइण जी कोशिशि कई पई वञे। ऐं हिननि वधीक चयो त कालोकी ॾींहुं ऐं राति में हिकु साफ़ी जी मोटरसाइकिल कादर बख़्श भलाई मोड़ वटि इम्तियाज़ हुसैन अंसारी खां 4125 2017 मोटरसाइकिल ओपो मोबाइल फुर करे फ़रार थी विया ऐं पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिननि SSP जामशोरो खां फौरी नोटिस वठण जो मुतालबो कयो। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।